दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू शहर जे जगताबाद मोहल्ले में वाक़िअ जामे मस्जिद अब्दुल्ला जी एराज़ी क़ब्रिस्तान जी एराज़ी ते अॾावत करे कब्ज़ो करण ख़िलाफ़ मोहम्मद अवीज़ राव, अयाज़ हुसैन राव ऐं ॿियनि जामे मस्जिद साम्हूं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मस्जिद मदरसे क़ब्रिस्तान लाइ 1950 धारे संदनि वॾड़नि हाजी अब्दुल्ला राव, आख़ूंद शफ़ी मोहम्मद ऐं ॿियनि पंहिंजी मस्जिद लाइ वक़्फ़ कई। मस्जिद जी बुनियाद विधो ऐं हाफ़िज़ अहमद बख़्श पंवर खे आर्ज़ी तौरु इमाम मुक़ररु कयो वियो हो। पर वक़्त सां गॾु हाफ़िज़ अहमद बख़्श ऐं नज़ीर अहमद पंवर पाड़े वारनि जे एतमाद जो नाजाइज़ फ़ाइदो वठी न रुॻो मस्जिद ऐं मदरसे जी एराज़ी ते कब्ज़ो कयो, पर उन ते घर अॾे डिस्ट्रिक्ट काउंसिल जी ज़मीन ते बि मोबाइल टावर लॻाए छॾियो आहे। मोहम्मद अवेज़ राव जो चवणु हो त संदसि वालिद बि इन्हीअ मोहम्मद अवेज़ राव जो चवणु हो त संदसि वालिद बि उन्हीअ जाइ ते दफ़न थियल आहे, पर हाणे क़ब्रुनि जी बेहुरमती कई पई वञे। असां अल्लाह जे घर हुजण करे ख़ामोशी इख़्तियार कई, पर हाणे कब्ज़े जे हदुनि खां बि वधीक कब्ज़ो करण जी कोशिश कई पई वञे। पाड़े वारनि शिकायत कई त मज़कूरा माण्हुनि हेठि आणे रहिया आहिनि। उन्हनि जो वधीक चवणु हो त 2014 में चीफ सेक्रेटरी खे पिणु दरख़्वास्त ॾिनी वई हुई, जंहिं बाद जाच में संदनि मौक़िफ़ दुरुस्त साबित थियो ऐं साम्हूं आयल माण्हुनि माफ़ी बि वरिती, पर उन बावजूदि हुकूमत को बि अमल दरामद न कयो। पाड़े वारनि जो मौक़िफ़ हो त हाणे सूरत हाल एतिरी ख़राब थी चुकी आहे जो क़ब्रिस्तान ताईं वेंदड़ रस्तो बि बंदि कयो वियो आहे ऐं लॻभॻि 500 फुट जी वक़्फ़ थियल ज़मीन ते कब्ज़े सां माण्हुनि जी आमदो रफ़्त बंदि कई वई आहे। हुननि सेशन जज दादू, डिप्टी कमिश्नर दादू ऐं ॿियनि अमलदारनि खां मुतालबो कयो त मामले जो फ़ौरी नोटिस वठी जामिया मस्जिद अब्दुल्ला में मुक़ररु ख़तीब ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं कब्ज़ो ख़तमु करायो वञे।